अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल किया था सिंध स्पेशल रिपोर्टर इमरान अली गोपांग जी। घोटकी में पसंद जे परणे जे मामले तां पीरसन अगवा वारसन जो एहतजाज। घोटकी जे रहमवाली जे मलक बिरादरी जे माण्हुनि जो प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज। उन मौके ते एहतजाज कंदड़ मुख्तियार मलक, अब्दुल हक मलिक, गुलाम कादिर मलिक, आल सिंध मलिक इतिहाद जे इमरान मलिक ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 1 महीनो पहिरियां असांजे नौजवान महताब मलिक मारवी कोरीअ सां हैदराबाद जी कोर्ट में पसंद जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ जावेद कोरी, गुलज़ार कोरी, सिकंदर कोरी ऐं ॿियनि पसंद जी शादी कंदड़ नौजवान महताब मलिक जे चाचे अब्दुल्ला मलिक खे 6 ॾींहं पहिरियों अगवा करे विया। जंहिं बाद असां बार घोटकी ए सेक्शन पुलिस खे इतला कयो, पर पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई नाहे कई। हिननि चयो त ख़दशो आहे त असांजे पीरसन खे जवाबदार मारे न छॾनि। उन मौके ते एहतजाज कंदड़नि IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकीअ खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे कानूनी कार्रवाई करे असांजो माण्हू बाज़ियाब करायो वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि मलिक बिरादरी भरपूर एहतजाज कंदी।